Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Bawala Hamd. सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। या अल्लाह सुञनि भींगियनि बेवसनि खे तूं अमन सलामती हलाल रिज़्क ख़ैरो बरकत सां चौपायो माल ऐं मटा अता करे सूंहं जो सबबु अता कर। या अल्लाह सुञनि भींगियनि बेवसनि खे तूं अमन सलामती हलाल रिज़्क ख़ैरो बरकत सां चौपायो माल ऐं मटा वटा करे सूंहं जो सबबु अता कर। अल्लाह अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन अल्लाह वसवारो माण्हुनि ते महिरबान रहम कंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। या अल्लाह सिधो रस्तो ॾेखार, रस्तो उन्हनि जो जिन ते तो इनाम कयो नेमतूं रहमतूं अता कर। या अल्लाह सिधो रस्तो ॾेखार, रस्तो उन्हनि जो जिन ते तो इनाम कयो रहमतूं नेमतूं रहमतूं अता करे। अल्लाह क़दुरु कंदड़, तौबा क़बूल कंदड़ आहे। बेशक अल्लाह बख़्शणहार ॼाणंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत करियूं था तोखां। या ख़ुदा हमराही मदद घुरूं था। तूं ई बेवसनि जी मदद करे हिमत तौफ़ीक़ अता कर। या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत करियूं था तोखां ई। या ख़ुदा हमराही मदद घुरूं था। तूं ई बेवसनि जी मदद करे हिमत तौफ़ीक़ अता करे। बेशक अल्लाह इल्म वारो ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहे। बेशक अल्लाह वॾे फज़ल वारो रहम कंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। सिहत तंदुरुस्तीअ सां भाग नसीब सां सुहिणे इख़लाक़ सां नेक साली औलाद अता कर। सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। सिहत तंदुरुस्तीअ सां भाग नसीब सां सुहिणे इख़लाक़ सां नेक साली औलाद अता कर। सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। बेशक अल्लाह बख़्शण वारो आहे। बेशक अल्लाह हर शइ ते कुदरत वारो आहे। बेशक इहो ई तौबा क़बूल कंदड़, रहम कंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। तंगदस्ती दूर करे, कुशादगी अता करे। ख़ैरो बरकतनि सां मिठे पाणीअ जा चश्मा ऐं मेवनि जा बाग़ अता कर। तंगदस्ती दूर करे, कुशादगी अता करे। ख़ैरो बरकतनि सां मिठे पाणीअ जा चश्मा ऐं मेवनि जा बाग़ अता करे। सब शुक्र एहसान तेरी अल्लाह लाया है। बेशक अल्लाह कुशादी नेमत वारो आहे। बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह ॼाणंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको जहानन जो पालनहार आहे। रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ इज़ाफ़ो कंदड़, रोज़ीअ इज़ाफ़ो, बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तोखे सब मालूम आहे। मिठूअ जूं आसूं मेडू पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तोखे सब मालूम आहे। मिठूअ जूं आसूं मेडू पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। अल्लाह रहीम रब करीम आहे।
अल्लाह अल सलाम अल मोमिन अल मोमिन अल मुहैमिन आहे अल करीम अल रहीम। अल्लाह ॼाणंदड़ अल्लाह करीम रहीम आहे। सभु सारा अल्लाह लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार आहे, रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में इज़ाफ़ो बरकत कंदड़, रहम कंदड़ आहे।